नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में आलमी योम मासूम अली असगर अलैहिस्सलाम जी रैली कढी वई। असगरिया पाकिस्तान अंजम दुआ ज़ाहिरा कंडियारो तरफ़ां 6 मुहर्रम अल हराम बाद नमाज़ जुमा जामा मस्जिद सैयद बाकर अली शाह हिकु रैली कढी, जंहिंजी अॻुवाणी उस्ताद मुजाहिद हुसैन इनकलाबी, एजाज़ सज्जाद, फैज़ान पीरज़ादो, आमिर इनकलाबी ऐं असगरिया जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी असद जाफ़री जिन कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि अंसारी मोहल्ला, बाबन शाह चौक, ठारू शाह नाके खां थींदे स्टार चौक वटि पहुती। उते मौलाना ताहिर अली नजफ़ी ख़िताब कंदे चयो त यज़ीद लश्कर खे मासूम अली असगर जी ख़ामोशी ललकार मिटी में मिलाए छॾियो। अॻवान चयो त अॼु बि यज़ीद हर वक़्तु मुर्दाबाद आहे ऐं हमेशा मुर्दाबाद रहंदो। रैली में मासूम अली असगर जे मुजाहिदनि लब्बैक अली असगर लब्बैक या हुसैन जे नारनि सां शहर खे हर वक़्तु जी यज़ीद सां मुआहिदो अटकाइण जो सबक़ ॾेई छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।